सरदार साहब, इन जंगल जी हरणी जूं अखियूं त ॾिस। उफ, ही त कातिल अखियूं तलवार वांगे कपे रहियूं आहिनि। हुस्न जो सिंगार, दिल जो करार, ऐं चेल सनड़ीअ ते पाणीअ जो मटको भरियल। मूंखे त इन छुरी मारे छॾियो ऐं क़त्ल करण वारे खे का ख़बर ई नथी पवे। त पोइ सरदार साहब, पोइ हिन जो छो न शिकार कयो वञे? जगल खान, तूं ठीक थो चईं। अच त हिन जो शिकार कयो। मुझे वेझो न अच कमीना। न त तूं सरकार खे सदा ॾींदीअ त पोइ सरकार हाज़िर आहे। तुंहिंजे सॾु करण ते हिते को बि कोन ईंदो सवाइ मुंहिंजे। सुणी, ही धरती ना सुंढ ना आहे थी कमीना। अॼु बि सुन धरती जूं माऊं गैरतमंद पुट ॾणे रहियूं आहिनि। त पोइ सॾु पंहिंजे इज़त जे रखवालनि खे तोखे छुटल खान जी कैद मां छॾाए वठी वञनि। बाबा 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 चल वो छॾो मुंहिंजी थी गयो टुकड़ा टुकड़ा करे छॾी तुस। बाबा जगल खान, तूं हिन खे घर वठी हल ताकि हिन कोड़े खे पाण हट। बाबा बाबा
मां ॼाणा थो त ये रात कंहिं औरत जे लाइ केॾी न ख़ूबसूरत ऐं यादगार रात हूंदी आहे। नई ज़िंदगी जी शुरूआत कंदे मूंखे अफ़सोस थो थिए त मां तो तां जान कुर्बान करण जो वाइदो नथो करे सघां, छाकाणि त हीअ ज़िंदगी ऐं रत जो हिकु हिकु फुड़ो हिन धरतीअ तां कुर्बान करण जो मां वचन करे चुको आहियां। ही ज़ेवर हिन लाइ तुंहिंजे हवाले करे रहियो आहियां त थी सघे थो त हिन राह ते हलंदे हलंदे मुंहिंजी ज़िंदगी जी शाम थी वञे त जिदोजहद जी ही अलामत मुंहिंजे ईंदड़ नस्लनि ताईं पहुचाइजे। मूंखे फ़ख्रु आहे त मां हिकु गाज़ी जी ज़ाल आहियां। तो सां वफ़ा में मूंखे पोइते न ॾिसंदी ऐं धरतीअ सां इश्क में बि मां पोइते न हटंदसि। मसाद सुबुह सवेर मूंखे वञणो पवंदो। आख़िर छो त अंग्रेज फौजूं कुतनि जियां मुंहिंजे पोयां पियल आहिनि। जेकॾहिं सुबुह जो कंहिं गद्दार जी मूं ते नज़र पइजी वई न त जो तरफ़ फौज ई फौज हूंदी। ठीकु आहे बच्चू, तूं हलियो वञ, पर तुंहिंजी ज़िंदगी में धरती जी अमानत आहे। मूंखे ख़ुशी आहे त तूं बि मूं वांगुरु दिलेर ऐं सियाणी आहीं। पर ख़ैर सुबुह जेको थियो हुनखे ॾिठो वेंदो। अॼोकी राति त पंहिंजे नाले कयूं। चङो अम्मा, हाणे दुआउनि में यादि रखजांइ। पुट मखण मानी खाई वञ, लस्सी भी तैयार है। नई कुआर सा वेही ब गिरा त खा। अम्मा तोखे त ख़बर आहे त अंग्रेज़नि मुंहिंजे दरवेश बाबा खे जेल में ज़हर ॾेई मारे छॾियो त हू मूंखे कीअं छॾींदा? पुट मुर्शिद जे लाइ त जान भी कुर्बान है। जिंदगी मौत अल्लाह जे हथ में, पर अंग्रेज जे हथ में ना है। चङो अम्मा। Yes, old man. Sharp problem है। गोरा साहब अब लुटती में सब बर्बादी में से सही तो बर्बादी में से वो आखिर तो थियो चाहे पोड़ा। गोरा साहब कैरपुर जे मीरन जो कमदार मुंहिंजी छोकरी खणाए वियो आहे ऐं मदद में पुलिस वारा ऐं हिकु ऑफिसर भी हो। Jwala Singh, who's that police officer? Investigate and report immediately. साहब वो हिन जी छोकरी के तू बारल पड़ा तुझो बंदोबस्त कयूं था। साहब छुटल खान खैरपुर जे हाकम जो वफादार कमदार आहे ऐं हुन सां गॾु पंहिंजो ऑफिसर याकूब भी आहे। That's okay. Then old man के डील करे वठ। ओ मां फिकर ही न करियो साहब। ओ पुड़ा ओ तू वनी थाने ते रिपोर्ट दाखिल करा कि तुझी न्याणी के खण में बच्चू ऐं पीरू जो हथ आहे। बच्चू बादशाह जा साथी सिंध जे लोहे लग जा वाफिस आहिनि। इहो ॿुधो कमु तव्हांजे छातनि जो कयल आहे। ओ पोड़ा ओ तू सरकार ते इल्जाम तोणी ओ वठो सिनखे फेस तो करे बच्चू बादशाह ने मोकलियोसि। यादि रख सूबेदार,
हिकिड़ो ॾींहुं बच्चू बादशाह ज़रूर ईंदो ऐं मुंहिंजी धीउ आज़ाद थींदी।